खबर शामिल कंदा हलूं। चूहड़ जमाली मां 12 रबीउल अव्वल जो चंड नज़र ईंदे ही चूहड़ जमाली शहर में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में शहर के कुंवार जियां सिंगारियो वियो। गलियुनि गिटियुनि घरनि ऐं दुकाननि ते सावन झंडनि जी बहार अची वई। शहर जे घरनि ऐं दुकाननि खे लाइटनि सां सिंगारियो वियो। जॾहिं त पाकिस्तान सुन्नी तहरीक जमायत अहले सुन्नत ऐं दावत इस्लामी पारां रोज़ रैलियुनि कढण जो बि सिलसिलो शुरू थी वियो आहे। जॾहिं त मुख़्तलिफ़ मस्जिदनि में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में जलसनि जो पिणु एहतमाम सां गॾु लंगर न्याज़ बि शुरू थी विया। मरकज़ी रैली 12 रबीउल अव्वल जे नूरानी मस्जिद खां मदीना मस्जिद ताईं कढी वेंदी। जॾहिं त नौजवाननि आशिक़नि रसूल पारां पंहिंजनि घरनि दुकाननि गलियुनि घिटियुनि में झालरूं ऐं नालिन पाक जा झंडा लॻाए शहर खे रोशन करे छॾियो। हिन हवाले सां SDN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शहरियुनि जो चवणु हो त ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी में 80 रबीउल अव्वल जो चंड नज़र ईंदे ई पंहिंजनि घरनि दुकाननि ते झंडनि समेत लाइटनि सां सिंगारींदा आहियूं। मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी भरपूर नमूने अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाईंदा आहियूं। हज़ूर जी विलादत जे ॾींहुं रैली निकिरंदी आहे जंहिं में शरीक थींदा आहियूं। असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। हिन हवाले सां SDN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे दुकानदार चयो त गुज़िरियल साल खां हिन साल रश वधी आहे। आशिक़ाने रसूल झंडा बैनर्स ऐं लाइट जो सामान वठी पिया माण्हू वॾी ख़ुशी सां हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मिलाद मल्हाइनि था। ॾाढी रश लॻी पिया मिलाद जे हवाले सां ऐं माण्हू अचनि पिया झंडा वठनि पिया बैनर वठनि पिया ऐं बेज वठनि पिया। हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अक़ीदत इतना मोहबत में पंहिंजो नज़रानो पेश कनि पिया। तमामु झंडा अॻूणे साल खां हिन साल खां तमामु वधीक विकिजी रहिया आहिनि। शैतान रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाह माह रबीउल अव्वल जो महीनो शुरू थी चुको आहे ऐं माह रबीउल अव्वल जी 3 तारीख़ ते आहे। अॼु असांजे सुन्नी तहरीक जे तरफ़ां भरपूर रैली कढी माण्हुनि में सुजागी पैदा कई वई त मुस्तफ़ा जो मिलाद मल्हाइण जे लाइ पंहिंजे दुकाननि खे घरनि खे सिंगारियो। अल्हम्दुलिल्लाह उनखे भरपूर मोट मिली रही आहे ऐं नौजवान नंढा ॿार भरपूर तरीक़े सां झंडा ख़रीद करे बेज ख़रीद करे पंहिंजी ख़ुशी जो इज़हार करे रहिया आहिनि ऐं हर तरह मोटरसाइकिलनि ते बि झंडा लॻाया विया आहिनि ऐं उनजो आवाज़ भरे उते माण्हुनि खे ॿुधायो पियो वञे ऐं असांखे ख़ुशी आहे तमामु घणी ख़ुशी आहे जो असांजे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद जो महीनो आहे ऐं इहो मिलाद जो महीनो सभिनी ख़ुशियुनि खां भलो ऐं बहितर आहे। इन करे असांजो ईमान आहे त जेसिताईं असांजे दम में दम आहे असीं इहो मिलाद मल्हाईंदा रहंदासीं ऐं क़यामत इंशाअल्लाह जारी ऐं सारी रहंदो।